सिंध समेत समूरे मुल्क में हिंदू बिरादरी पारां मुहबतनि ऐं रंगनि जो त्योहार होली जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। सूफ़ियुनि जी धरती सिंध कॾहिं बि मज़हबी भेदभाव में यकीन न रखियो आहे। इहो ई सबबु आहे जो हिंदू भाइरनि सां गॾु मुस्लमान बि होली जे मौक़े ते संदनि त्योहार में शिरकत कंदा आहिनि। पर कराची यूनिवर्सिटी में पेश आयल वाक़िए सभिनी खे ॻणतीअ में मुब्तला करे छॾियो आहे। कराची यूनिवर्सिटी में सिंधी हिंदू शागिर्द होली मल्हाए रहिया हुआ त हिकु नाम निहाद मज़हबी जमायत जे गुंडनि मथनि हमलो करे ॾिनो ऐं खेनि होली मल्हाइण खां रोके छॾियो। मुतासिर शागिर्दनि एडमिनिस्ट्रेशन ब्लॉक आॾो एहतजाज बि कयो पर यूनिवर्सिटी इंतिज़ामिया को एक्शन न खयो। हिकु सिंधी हिंदू शागिर्दियाणी दाहींदे चयो त असां होली मल्हाए रहिया हुआसीं त इस्लामी जमियत तुलबा जे शागिर्दनि असांखे मार कुट कई ऐं होली मल्हाइण खां रोके छॾियो। जी, मैं हिंदू कम्युनिटी से ताल्लुक़ रखती हूँ। मैं सिंधी हूँ। सिंधी डिपार्ट में हम आराम से होली मना रहे थे तो जमायत वाले आगे, इस्लामी जमायत वाले वो आगे हरास करने लगे। हम गर्ल्स थे, होली खेल रहे थे, क्लास में सिंपल से होली खेल रहे थे तो उन्होंने हमारे क्लास फेलो जो हमारे साथ होली खेले थे उन्होंने उनको मारा पीटा। क्या मेरा ये मुताला है कि सही है मेरा मतलब ये मुताला है कि जब पाकिस्तान में हर मजहब अपने हिसाब से या अगर देख ले ईद वगैरह सब आराम से मना लेते हैं तो हम सिर्फ एक होली एक कलर जो डे होता है ये क्यों नहीं मना सकते। सिंधी शागिर्दनि खे कराची यूनिवर्सिटी में होली मल्हाइण खां रोकण वारे अमल ख़िलाफ़ सिंध में ताव पकड़ियल आहे ऐं सुॼाण धुरियुनि मुतालबो कयो आहे त होली मल्हाईंदड़ शागिर्दनि ते तशदुद कंदड़ गुंडनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे।